सच पुछी तो मूं सोचियो हो त हिन मसइले खे पाण में वेही ॾाढो प्यार सां हल कंदासीं, पर रवाल खान हाणे तूं लही आयो हुई ज़ोर ते, लॻाए पंहिंजो ज़ोर, डुकाए घोड़ो, थोरो मां बि ॾिसां त केसी ताईं डुकी तंग थो करे। हाणे जेकॾहिं ज़ोर आज़मायो अथई त मां बि त थोरो ॾिसां तोड़े तो में दम केतिरो आहे। तूं कंदे मूंसां ज़ोर आज़माए तूं? रावल खान हाणे बंगाल मां त मां बि कोन आयो आहियां, हिकु ॻोठ जा अबनि ॾाॾनि खां वठी हिक ॿिए खे सुञाणूं था, हिक ॿिए जो पाणी तांगियल आहे। हाणे केरु केतिरी ताक़त थो रखे उहो बि हिक ॿिए खे अंदाज़ो आहे। तो रावल खान जो सिर्फ़ कुर्ब ॾिठो आहे, कहर न। इन खां सुठो इहो ई अथई त मौत करे वञी पंहिंजे घर में वेही रह, इहो ई बहितर आहे तुंहिंजे लाइ ज़िंदा रहण चाहींदो। जेकॾहिं तूं रावल खान सां ताक़त आज़माइण जी कोशिश कंदे न, देर थी वेंदे, मतलब त ख़त्म। रावल खान मट करे वेहण त हाणे मुंहिंजे मथां हराम हूंदो। सोचो त मूं बि इहो त प्यार मोहबत ऐं कुर्ब में ही मसइलो कंदासीं, पर जॾहिं मां तो वटि आयो हां त तुंहिंजी नीयतुनि जी ख़बर पई आहे त केॾो फुतूर आहे। तॾहिं त चवंदो आहियां रावल खान त कारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न थींदा। छोटे ने मसइले खे कुर्ब में हल करे छॾी आहे। तोखे त ख़बर आहे असां अॻे अकबर खान जी दुश्मनी फाथल आहियूं, मथां वरी सांवल वॾो मसइलो कंदो। सांवल वारे जो मसइलो मूं हल करे छॾियो आहे। छोट तव्हां परेशान न थियो, इहो मसइलो कीअं ठाहिणो आहे मां सोचे छॾियो। छो रावल सां वेर, दुश्मन लाइ कहर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।